वटि तेरी छोकिरी मोकिली मत का ख़बर कोन्हे त सुभाणे छा थियणो आहे का ख़बर कोन्हे शायद मुल्क खे चपन खां धार थियणो आहे ऐं तोखे मिस्र न ख़त लिखण जी ज़रूरत महसूस थी आहे हाँ छो आखिर छो साथी हेलो मुझे अपने गीत का काम है तो मैं तोखे कत्ल जरूर कंदे मूंखे क़त्ल करण जो इरादो फ़िलहाल तूं मुलतवी करे छॾ ऐं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध छो हाणे पंहिंजी कज़न जे बारे में का ॻाल्हि ॿुधाईंदे छा मुंहिंजी कज़न त ख़िज़ाब सां वार कारा करे मूंखे अंकल चवणु शुरू करे छॾियो आहे तंहिं करे मां पंहिंजी कज़न जो ज़िक्र कोन कंदुसि पोइ कंहिंजो ज़िक्र कंदे छा पई ॾिसी ॾिसां इहो पई त केॾो न बदिलजी वई तूं मथे जो सिंग निकिरी आया आहिनि छा अदाकारी तुंहिंजे वक़्त जी ॻाल्हि न आहे भई तुंहिंजे माइटनि ते कहिड़ो एतबार कॾहिं बि कंहिं सौट मासाब सां तुंहिंजी शादी कराए सघनि था छो MD ॻाल्हाइण ते पाबंदी विधी आहे छा बाक़ी ॿुधाए त अॼु मूंसां केरु आहिनि वालेकुम सलाम ॿुधाए न केरु आहिनि वालिद मोहतरम वालदा मोहतरमा मिस्रा मांखे कीअं थी लॻे त ठीकु आहे फ़क़ति ठीकु आहे हा ठीकु आहे पर जेकॾहिं सिंधी बिरयानी ठाहिण अचेसि थी पोइ वाहदी आहे सिंधी बिरयानी अम्मी उहा मीडिया प्लानर आहे छो मीडिया प्लानर या डिज़ाइनर रुगो बर्गर ते गुज़ारो कंदा आहिनि न बाबा न मूंखे पंहिंजे पुट खे बुख में पार कराइणो न आहे अम्मी मां सम्झां थो घटि में घटि बेदो ज़रूरु उॿारे सघंदी हूंदी बाक़ी सिंधी बिरयानी अम्मी सेखारिजोसि न ख़बर थी उन ॾींहुं अम्मा बाबा मूंसां गॾु कराची ताईं छो आया हुआ एक्चुअली मुंहिंजे नंढपण खां पंहिंजे मारोती सां मङणो थियल आहे तो ताईं हिन ॻाल्हि जो ज़िक्र कोन कयो हो तुंहिंजा एतिरा प्रॉब्लम आहिनि जो मूं तोखे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाए परेशान करणु मुनासिब न सम्झो मिसराई ॿी ॻाल्हि न आहे मुंहिंजे भॼण ऐं ठहण जी ॻाल्हि आहे शादी हिकु अनोखो बाबा आहे शादी खां पोइ खुलंदो आहे मामी अव्हांखे मिसरा पसंदि आहे न सुठी आहे मूंखे ॾाढी वणंदी आहे अस्सलाम वालेकुम अची वई सॉरी आई एम सो सॉरी मां हाणे बंदूक खणी निकितुसि पए अम्मा जी तबियत ठीकु न हुई तंहिं करे घर देरि सां निकिती वियसि बहानो क़ाबिल क़बूल आहे मोती आयो आहे केॾा ॾींहं मोती आयो आहे ऋण हो भरपट बयाबान हो रोशनी के बावजूद उते ऊंदे भी लिखो मां मोटी आयो